ख़बर हिते अवां सां शेयर कंदासीं। पुलिस पारां मकली थाणे जे वॾो मुंशीअ खे क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थिया। महबूब बिरोही रिपोर्टर ठट्टो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब बिरोही। जी रिज़वान, मकली थाणे जे वॾे मुंशी गुलाम रसूल जाखड़ जे क़त्ल केस में अहम दुगराई खां पोइ गिरफ़्तार कयल जेको नौजवान उबाश क़िस्म जो जवाबदार आहे सिकंदर जाखड़, उनखे गिरफ़्तार करण खां पोइ नामलूमत मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिंखां हिन वक़्तु जांच जारी आहे। हिन केस जी जेको मक़तूल जेको वॾो मुंशी आहे गुलाम रसूल जाखड़, उनजे क़त्ल जो केस बाज़ाब्ता तौर ते मकली थाणे ते दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें मकली थाणे जे SHO बदरुद्दीन कुरड़ो जे मदद हेठ 302 PPC तहत केस दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार सिकंदर जाखड़ जेतोणीकि उनजी गिरफ़्तारी अञा ज़ाहिर न कई वई आहे, पर उन ऐं उनजे साथी नामलूम जवाबदारनि खे केस में नामिनेट कयो वियो आहे। पुलिस पारां जेका पुलिस जा ज़रिया जेके ॿुधाइनि था, उन में जवाबदार सिकंदर जाखड़ उहो गिरफ़्तार कयो वियो, जंहिंखां पोइ उन वारदा जेका। वॾी महिरबानी महबूब बिरोही तफ़सील ॾियण जे लाइ।